असांजे हथनि मौत थी वियो इहो काइम खाने लाइ कुझु न मकाम आहे मां तव्हांजो पढ़ाव न करे सघां कमनि जी मूंखे नसीब न थी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती जी अॼु तव्हांखे मुकमिल कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हरेंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती हिकु वॾो सॉफ्ट सीरियल ड्रामो आहे सिंध टीवी वारनि जो। हू तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे वेरन जी वस्ती। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा अदाकार पिण कम करे रहिया आहिनि ऐं उन में हाजन प्रेमी जो मेन किरदारु आहे ऐं तमामु वॾो सॉफ्ट सीरियल ड्रामो आहे। दोस्तों इन जी जेको एपिसोड आहिनि उहो ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो, यानी रमज़ान खां पोइ इन जी पहिरीं एपिसोड रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों रमज़ान जे करे शूटिंग बंदि आहे ऐं कुझु फिल्मुनि जी शूटिंग हली रही आहे। उनजे करे वेरन जी वस्ती ड्रामे खे जेको आहे ईद खां पोइ रिलीज़ कयो वेंदो, यानी रमज़ान खां पोइ रिलीज़ कयो वेंदो, यानी अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं नाले वारा अदाकार। हाजन प्रेमी जो इन में मेन किरदारु आहे ऐं इन जी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। तो इन जी जेको एपिसोड आहे हाणे तमामु जल्द रमज़ान खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। हींअर वॾा अदाकार फिल्मनि में क़ाबू आहिनि ऐं फिल्मनि जेका आहिनि ईद जूं फिल्मूं जेका आहिनि उन्हनि जी शूटिंग हली रही आहे। उनजे करे अदाकार हींअर वांदा न आहिनि जो वेरन जी वस्ती ड्रामे जी रिकॉर्डिंग कनि। उनजे करे रिकॉर्डिंग जे दौरान ईद खां पोइ उन जी रिकॉर्डिंग वरी न सी शुरू थींदी ऐं उन खां पोइ उन जा टीज़र ईंदा, उन खां पोइ उन जी जेको आहे प्रोमो ईंदी, उन खां पोइ उन जी एपिसोड हलाए वेंदी। तमामु जल्द हाणे वेरन जी वस्ती ड्रामो असांजे वेझो अची चुको आहे। दोस्तों वेरन जी वस्ती हिकु वॾो सॉफ्ट सीरियल ड्रामो आहे सिंध टीवी वारनि जो, यानी हाणे तमामु जल्द ॾिसंदो त दौलाब ड्रामे खे वेरन जी वस्ती ड्रामो कट करे विझंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।